सभिनी दोस्तन के सिख भरियो सलाम। हैदर हिंद जो सिंधी महफ़िल ऐं सिंधी एल्बम ईद 1991 में रिलीज़ थियल आहे ऐं वॉल्यूम नंबर आहे 105। ऐं तव्हांखे ॿुधायूं त हैदर हिंद लाड़ जो तमामु बहितरीन फ़नकार आहे ऐं हिन जा ज़बरदस्त गीत आहिनि। एल्बम जो टाइटल आहे पिरी पाए भाकुर मिलूं ईद ते ऐं ही स्पेशल ईद एल्बम रिलीज़ आहे। तव्हां सॼणनि खे ॿुधाईंदा हलूं त जीअं त काफ़ी दोस्त इंडिया खां बि ऐं थर पार्कर खां बि फ़ोनूं कंदा रहंदा आहिनि त चवंदा आहिनि त यार ही हैदर जो कलाम कहिड़ी कैसेट में आहे, कहिड़े एल्बम में आहे। ऐं ख़ासि वीडियो इन्हनि जे लाइ ठाहियो आहे त हिकु हिकु कलाम तव्हांखे हिन में ॿुधाईंदुसि मां त हिन में ही कलाम आहे, हिन में ही कलाम आहे ऐं ही वॉल्यूम कहिड़े साल में आयल आहे। अहिड़े हिसाब सां प्रोग्राम रखियो आहे। त उन्हनि में दोस्तनि खे ईअं आहे त माना ॻोल्हण में काई तकलीफ़ न ईंदी त हिन एल्बम में ही कलाम आहिनि। सो तव्हांखे हिकु हिकु कलाम ॿुधाईंदासीं ऐं जीअं दोस्तनि खे वीडियो पसंदि अचे त लाइक ज़रूरु कनि। ऐं हिन में पहिरियों कलाम आहे तुंहिंजे शहर में रोज़ानो अचां थो मां, तुंहिंजे शहर में रोज़ानो अचां थो मां। ऐं उनखां पोइ कलाम ॿियो आहे आई ईद मिलण जी रे, ऐं उनखां पोइ आहे कलाम पिरी पाए भाकुर मिलूं अॼु ईद ते। ऐं उनखां पोइ कलाम आहे चोथों वहीं करे मुंहिंजे शहर मां, वहीं हलियो मुंहिंजे शहर मां, पिरी वहीं हलियो मुंहिंजे शहर मां। ऐं उनखां पोइ आहे भली रुसी त रुस यार तूं, भली रुसी त रुस तूं यार, मुंहिंजो तोसां आहे प्यार। ऐं उनखां पोइ आहे तूं सां यारी लॻी वई यार। उनखां पोइ आहे कलाम पहुच जल्द प्यारा गॾिजी ईद मल्हायूं, पहुच जल्द प्यारा गॾिजी ईद मल्हायूं। ऐं उनखां पोइ कलाम आहे हयूं वेठो पई रोवां, हियूं वेठो पियो रोवां। ऐं उनखां पोइ आहे आख़िरी कलाम आहे मञ यार अंगण ते ईद कयूं, अचु यार अंगण ते ईद कयूं। ऐं हैदर हिंद जो ही एल्बम कंप्लीट थी चुको आहे ऐं हैदर हिंद जा काफ़ी नंबर आहिनि मूं वटि। ऐं उनखां अलावा सभु जेके एल्बम आहिनि उहे सभु तव्हांखे ईअं ॿुधाईंदासीं त हिन कैसेट में कहिड़ो कलाम आहे, हिन कैसेट में कहिड़ा कहिड़ा कलाम आहिनि। ऐं कैसेट में हिन सां गॾु अलीम ख़ासकेली जो घणो साथ रहियो हूंदो आहे हर एल्बम में। ऐं उनखां पोइ तव्हांखे जेके बि हैदर हिंद जा एल्बम आहिनि, सिंधी आहिनि ऐं मारवाड़ी आहिनि, लोक आहिनि, सभु ॿुधाईंदासीं इंशाअल्लाह। ऐं जंहिं दोस्त खे वीडियो पसंदि आयो हुजे त वीडियो खे लाइक ज़रूरु करे छॾे, चैनल खे सब्सक्राइब करे छॾे। ऐं जंहिंखे न आयो पसंदि उहे भले अनसब्सक्राइब करे हलिया वञनि, उन्हनि जे लाइ काई दिलि में कूड़ न आहे। ठीकु आहे दोस्तो।